अस्सलामुअलैकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जो असेंबलियूं जेके आहिनि उन्हनि खे टुटे तक़रीबन 24 खां 25 ॾींहं थी चुका आहिनि ऐं इन्हनि 24-25 ॾींहनि दौरान मुसलसल इहो बहस हलंदो रहियो आहे त उते इलेक्शन जेको आहे कॾहिं थींदी ऐं तारीख़ कॾहिं ईंदी, तारीख़ केरु ॾींदो। उन हवाले सां सुप्रीम कोर्ट में बि अव्हांखे ख़बर हूंदी जेका CCPO लाहौर जी बदिली वारो केस हो, पर उते इलेक्शन कमीशन जे सरबराह खे तलब करे पुछाणो कयो वियो। ऐं अॼु नेठि असांखे इहा ख़बर बि ॿुधण लाइ मिली त सदर आरिफ अलवी साहब जेके आहिनि उन्हनि पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में 9 अप्रैल ते इलेक्शन कराइण जे हवाले सां जेका तारीख़ आहे उहा ॾेई छॾी आहे। ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि वज़ाहत बि कई आहे। संदन इहो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जो एक्ट आहे 2017 ऐं उन जे सेक्शन 57A तहत जेको आहे उन्हनि अहिड़ी तारीख़ ॾिनी आहे। ऐं सदर आरिफ अलवी साहब पंहिंजी वज़ाहत में इहो बि ॼाणायो आहे त आइन में इहो लिखियलु आहे त 90 ॾींहंनि अंदरि लाज़िम आहे त इलेक्शन करायो। उनजे करे हुननि तारीख़ ॾिनी आहे। हिकिड़े पासे हुननि जो इहो मौक़िफ़ आहे, ॿिए पासे जेके सीनियर कानूनदान आहिनि उहे या असीं चऊं त वफ़ाक़ी हुकूमत उन जा अहम जेके वज़ीर आहिनि उहे ऐं पीपल्स पार्टी तोड़े नवाज़ लीग जा सीनियर अॻवान सदर तरफ़ां इलेक्शन जी तारीख़ ॾियण ते सख़्तु रद्दमल ॾियनि पिया। ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त सदर सूबाई असेंबली जी तारीख़ नथा ॾेई सघनि त उते इलेक्शन कॾहिं थींदी। सूबाई असेंबलियुनि में जी इलेक्शन कराइण जो जेको अख़्तियार आहे उहो तव्हांजे निगरान सेटअप खे आहे या जेको तव्हांजो गवर्नर आहे उनखे आहे। ऐं 18वीं तरमीम खां पोइ सदर जो उहिदो हुजे या गवर्नर जो उहिदो हुजे, इहे अलामती आहिनि। उहे अहिड़ी तारीख़ जो ऐलान नथा करे सघनि। अॼु जे प्रोग्राम में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त वाक़ई छा इहो अख़्तियार सदर जो आहे बि या नाहे। उन ते आइनी माहिरनि जी राय छा आहे उहा ॼाणण जी कोशिशि कंदासीं। ऐं गॾोगॾु जेकॾहिं उन्हनि अहिड़ो ग़ैर आइनी क़दम खयों आहे त छा सदर जे ख़िलाफ़ का कार्रवाई थींदी, छाकाणि त मरियम औरंगज़ेब साहिबा या राणा सनावला साहिब ॾाढा सख़्तु बयान ॾिना आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त सदर साहिबु पंहिंजी जेका ऑफिस आहे उन्हनि खे ब्लैकमेलिंग जो अॾो बणाए छॾियो आहे। ऐं इमरान ख़ान जीअं उन्हनि खे चवनि था हू उएं ई करे रहिया आहिनि। पहिरें कासिम सूरी ग़ैर आइनी क़दम खयों ऐं उन्हनि जेको आहे सो क़ौमी असेंबली खे टोड़े छॾियो हो। सदर असेंबली खे टोड़ण जी मंज़ूरी ॾिनी। पहिरियों ई हू ग़ैर आइनी कमु करे चुका आहिनि, हिकु भेरो ॿीहर हू ग़ैर आइनी कमु करे रहिया आहिनि, तारीख़ नथा ॾेई सघनि। इहो सभु कुझु करण ते उन्हनि ख़िलाफ़ु आइन तहत कार्रवाई थी सघे थी। ऐं आइन तहत कार्रवाई जो हिकिड़ो वॾो जेको आहे हिकिड़ो हवालो इहो आहे त उन्हनि ख़िलाफ़ु मुआख़ज़े जी जेका तहरीक आहे उहा पेश थी सघे थी। छा ही पार्टियूं ईअं कंदियूं या न, उन ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु अॼु काफ़ी इंट्रस्टिंग सूरत हाल रही कोर्टुनि जे हवाले सां जेकॾहिं असीं ॾिसूं त गुज़िरियल जेका ॿुधणी थी हुई उन ते इमरान ख़ान साहब जा जेके वकील आहिनि उन्हनि अदालत खे वाज़े ख़ातिरी कराई हुई त ईंदड़ जेका ॿुधणी हूंदी यानी अॼु सूमर जे दहाड़े ते त ख़ान साहब जेके आहिनि अदालत में पाण पेश थींदा। अॼु 2 वॻे उन केस जी ॿुधणी लॻी, ख़ान साहब पेश कोन थिया। उनखां पोइ अदालत जेको आहे उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो जेको फराड कयो वियो अदालत सां, जालसाज़ी कई वई त इमरान ख़ान साहब जो जेको वकालतनामो हो उन ते जाली सयूं हुयूं जेके ख़ान साहब जो न हुयूं, उहे बि पकड़िजी पयूं। जंहिंखां पोइ अदालत जेको आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु तौहीन अदालत जा जेके नोटिस आहिनि उहे जारी करण जे लाइ लिखणु जॾहिं शुरू कया त उन्हनि जे वकीलनि उन्हनि खां अदालत खां हिकिड़ी ॿीहर जेका वधीक मोहलत तलब कई ऐं उहा मोहलत उन्हनि खे मिली बि वई। ऐं उन्हनि ख़ातिरी कराई त ख़ान साहब अॼु हर हाल में पेश थींदा ऐं तौहीन अदालत जो नोटिस जारी न कयो वञे। ऐं नेठि जेके उहे आहिनि इमरान ख़ान साहब अॼु कोर्ट में पेश थिया, पर अदालत में पेश थियण खां पहिरियां PTI जे अॻवाननि प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं प्रेस कॉन्फ्रेंस में उन्हनि फरमाइशूं रखियूं। उन्हनि फरमाइश इहा रखी त माल रोड मुकमल तौर ते बंदि कयो वञे माल रोड खे। उन सां गॾोगॾु इहा बि फरमाइश कई त ख़ान साहब जेके आहिनि उहे गाॾी में ईंदा ऐं कोर्ट रूम ताईं उन्हनि खे उन्हनि जी गाॾी खे अचण जी इजाज़त ॾिनी वञे। अहिड़े क़िस्म जूं फरमाइशूं थियूं। न रुॻो इहो तमाशो थियो, पर उन सां गॾोगॾु PTI पंहिंजनि कारकुननि खे बि अपील कई त उहे वधि खां वधि पेश थियनि। ऐं हिकिड़े वॾे जलसे जी सूरत में जेको आहे जिगो टाइम ज़ाया करे ख़ान साहब उते पहुता। हालांकि ॾिठो वञे त 15 मिंटनि जो ही टोटल जेको पंधु आहे, पर उनखे काफ़ी टाइम खां पोइ हू कोर्ट पहुता। ऐं कोर्ट बि जॾहिं पहुता त हू गाॾी में ई वेठा रहिया। उन्हनि जे वकीलनि अंदरि वञी अदालत खे इहा अपील कई त ख़ान साहब जी हाज़िरी जेका आहे गाॾी में लॻाई वञे। इहा वरी हिकिड़ी नई फरमाइश आई ऐं जज बार बार पुछंदा रहिया त ख़ान साहब नेठि पेश छो कोन पिया थियनि, त इहा उन्हनि खे अपील कई वई जेका अदालत नेठि रद्द कई ऐं अहिड़ी का उन्हनि खे रिआयत कोन मिली ऐं हू पेश थिया। मतिलबु त हीउ जेको रवैयो आहे कोर्टुनि ॾांहुं इमरान ख़ान साहब जो, पूरी उनजी पार्टी जो इहो रवैयो कीअं आहे उन ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं गॾोगॾु हाणे त मरियम जेका आहे नवाज़ शरीफ़ मरियम साहिबा उहा इहा सवाल उथारे पई, पीपल्स पार्टी नवाज़ लीग जा सीनियर अॻवान सवाल उथारनि पिया त ख़ान साहब खे रिआयत छो पई ॾिनी वञे। ऐं मरियम साहिबा त एतिरे ताईं चयो आहे त पहिरियां इमरान ख़ान
इस्टेब्लिशमेंट जे कुल्हनि ते चढ़ी इक़्तिदार में आया ऐं हाणे हू अदालतुनि जे कुल्हनि ते सवार थियणु चाहिनि था। एॾो वॾो मतिलबु सवाल उथारनि पिया पार्टियूं उथारनि पियूं ख़ान साहब जे हवाले सां बि, इदारनि जे हवाले सां सो उन ते बि इदारनि खे ज़रूरु सोचणु खपे। अॼु जे प्रोग्राम में असीं उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो हींअर असां सां सीनियर कानूनदान आहिनि ज़मीर घुमरो साहब, उहे टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि, पाण खे हमें तारुफ़ जा मुहताज न आहिनि। उन्हनि खां पहिरें मरहले में सम्झण जी कोशिशि कंदासीं त सदर साहब जेका हीअ अॼु इलेक्शन जी तारीख़ ॾिनी आहे, छा इहो सदर जो मैंडेट आहे या न आहे। ज़मीर घुमरो साहब, तमामु घणी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। पंजाब में ख़ैबर पख्तूनख्वा जी चूंड ते डिघे अरसे खां बहस हलंदड़ आहे, कॾहिं थींदी, कीअं थींदी। माण्हू चवनि था आइन में लाज़िम आहे जेकॾहिं असेंबलियूं वक़्त खां अॻु टुटनि त 90 ॾींहंनि में इलेक्शन थियणु खपे। ऐं सदर साहब अॼु तारीख़ जो ऐलान ॾेई छॾियो आहे त 9 अप्रैल ते ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में असेंबली थींदी, जंहिं ते सख़्तु रद्दमल अचे पियो वफ़ाक़ी हुकूमत जो, मुख़्तलिफ़ अॻवाननि जो। अव्हां कीअं था ॾिसो त छा इहो सदर खे अख़्तियार आहे त हू सूबाई असेंबलियुनि जी तारीख़ जो ऐलान ॾिए? आइन जे आर्टिकल 105 में इहो रुगो गवर्नर जो अख़्तियार आहे त हू डेट ॾे, ऐं उन में क्लियरली लिखियलु आहे त गवर्नर असेंबली डिज़ोल्यूशन जे सूरत में जेको आहे सो डेट ॾींदो। ऐं सदर खे अहिड़ो को बि अख़्तियार कोन्हे, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इन डेट्स खे इग्नोर करे सघे थी ऐं इग्नोर कंदी, छो त सदर खे को अहिड़ो अख़्तियार कोन्हे। न वरी जेको सदर जेको आहे सो आर्टिकल 48 हेठि कैबिनेट या प्राइम मिनिस्टर जे एडवाइस ते हलंदो आहे, उनखां सवाइ उनजो के बि अख़्तियार कोन्हे। ही न त एडवाइस वरिती अथई, कैबिनेट जी एडवाइस आहे, न प्राइम मिनिस्टर जी एडवाइस आहे। हिन ईअं जेको आहे सो पंहिंजे पार्टी हेड जे चवण ते जेको आहे लेटर लिखियो आहे इलेक्शन कमीशन खे, जंहिंजे इलेक्शन कमीशन जो सख़्तु रद्द अमल आयो आहे। सदर जो जेको आहे सो प्रोविंशियल पोस्ट में को बि किरदारु कोन्हे ऐं असीं कंसल्टेशन हुन सां नथा करे सघूं। ही पंहिंजे अख़्तियारनि जो तजाविज़ थो करे सदर, ऐं आइन जी भञकड़ी थो करे। आइन जी भञकड़ी कई अथई, अॻे बि कई नेशनल असेंबली जेका थोरी हींअर बि जेको आहे सो हिन इहा भञकड़ी कई आहे। हिन जो को बि अख़्तियार कोन्हे जो प्रोविंशियल पोस्ट देश ॾे, इहो गैर आइनी ऐं गैर कानूनी अमल कयो। ऐं हुननि जेको हवालो ॾिनो आहे इलेक्शन एक्ट आहे 2017 जी सेक्शन 57A तहत, हू चवंदा त आऊं तारीख़ जो ऐलान करे सघां थो। बिल्कुलु कोन थो करे सघे, उन में इहा शइ प्रोवाइडेड कोन्हे, छो त आइन में प्रोवाइडेड थियल आहे आर्टिकल 105 में। आर्टिकल 105 ई प्रिवेल थींदी आहे न, आइन प्रिवेल थींदो न, उन में लिखियलु आहे त गवर्नर डेट ॾींदो, सदर कीअं थो ॾेई सघे? जंहिंमें जेको तरीक़ेकार लिखियलु आहे त प्रोविंशियल पोस्ट जी डेट, नेशनल असेंबली जी डेट जेको आहे डिज़ोल्यूशन जे सूरत में सदर ॾेई सघे थो। ही को पंहिंजो हो थी वियो आहे छा, जेको मार्शल एडमिनिस्ट्रेटर जो जेको आहे सभिनी सूबनि जो मार्शल आइन ॾेई आहे, को कानून कोन्हे छा? आइन में लिखियलु आहे त जेको आहे इहो गवर्नर ॾींदा सूबनि जा, ऐं उहो मैटर बि सब जुडिस आहे। ऐं इलेक्शन कमीशन हुनखे जेको आहे लेटर लिखी मोकिलियो, तुंहिंजो हिन में को वास्तो कोन्हे, तूं छो थो विचनि पियो? सही। ऐं सदर जो को वास्तो कोन्हे, प्रेसिडेंट जो को पावर कोन्हे, प्रेसिडेंट खे हैज़ टू एक्ट ऑन द एडवाइस ऑफ द कैबिनेट ऑफ द प्राइम मिनिस्टर, उनखां सवाइ हुनजो को बि अख़्तियार कोन्हे। सही। ऐं गवर्नर बि जीअं मां चुकियो त उहो बि जेकॾहिं जेको बि निगरान वज़ीर आला आहे, जेकॾहिं उहो तजवीज़ कंदो त उनखां उहो डेट लिखींदो, उनखां पोइ ई करे सघे थो? न, गवर्नर त पाण ई डेट ॾींदो, गवर्नर पाण डेट ॾींदो ऐं गवर्नर खे ई डेट ॾियणु घुरिजे। पर हाणे उन ते जेको आहे सो गवर्नर डेट नथा ॾियनि त उहो मैटर जेको आहे सब जुडिस आहे ऐं उनखे ॾियणु घुरिजे। एक्चुअली डेट उनखे गवर्नर्स खे जेको आहे पोस्ट ॾियणु घुरिजे, पर उहो नथा ॾियनि त उहो मैटर जेको आहे सब जुडिस आहे बिफोर द कोर्ट, ऐं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे हुते घुरायो वियो आहे। पर सदर जे पारां इहा डेट ॾियणु, इहो त माना आइन खां जेको आहे सो बलातर अमल आहे, तमामु जेको आहे आइन जी वरी वायोलेशन आहे। सही। ऐं उन ते ई मरियम औरंगज़ेब साहिबा हुजे या नवाज़ लीग जा ॿिया अॻवान राणा सनाला, उहे चवनि थी आइन जी बार बार भनकड़ी कनि पिया सदर साहब, तो छा पोइ ईअं बि थी सघे थो त मौजूदा हुकूमत उन जे लाइ को रेफरेंस मोकिले या आर्टिकल 6 जी आइन जेकॾहिं उहे ख़िलाफ़ वर्ज़ी कनि था त अहिड़े क़िस्म जी उन ख़िलाफ़ कार्रवाई जी का तजवीज़ ॾेई सघनि था वफ़ाक़ी हुकूमत? इम्पीचमेंट थींदी आहे सदर जी न, पार्लियामेंट सदर खे इम्पीच करे सघे। मुशर्रफ जी इम्पीचमेंट कयूं त रिज़ाइन ते हले वियो। सही। पार्लियामेंट में बिल्कुलु रिथ पेश करे सघनि था, सदर जो जेको आहे सो मवाक़िलो कयो वञे ऐं सदर खे उहिदे तां हटायो वञे, छो त उहो उहिदे जे लाइक़ु न रहियो आहे। मार्क्सिस्ट जो बिल्कुलु आहे ऑप्शन। अच्छा सर, गॾो गॾु अव्हां खां ॿियो बि मामिलो सम्झणु चाहींदासीं। इमरान ख़ान साहब जे मामले खे कीअं था ॾिसो? हिकिड़ो त बार बार कोर्टूं तलब कनि थियूं त हू पेश कोन था थियनि, सबब ॼाणाइनि था ज़ख़्मी आहिनि, वरी पाण राहदारी ज़मानत जे लाइ दरख़्वास्त था ॾियनि, वरी जॾहिं उनजी हेयरिंग थी थिए त उन ते पेश कोन था थियनि, ऐं अॼु जॾहिं उन्हनि खे 2:30 वॻे पेश थियणो हो, हालांकि सूमर जो उन्हनि पाण चयो त पेश थींदासीं, काफ़िले जी सूरत में निकिता आहिनि। ज़मान पार्क खां हू कोर्ट ताईं 15 मिंटनि जो पंधु आहे, कलाकनि में तइ पियो थिए, सॼो चयो अथनि त असांखे जेको रोड आहे उहो ख़ाली खपे, उहो कोर्ट जे ॿाहिरियां वञी, मतिलबु जज साहिब जे ऑफिस जे ॿाहिरियां ताईं गाॾी में असांखे अचणु ॾिनो वञे। इन बिहेवियर खां कीअं था ॾिसो? माण्हू चवंदा आहिनि त इहो त सिधो कोर्टुनि ते असरअंदाज़ थियण जी कोशिशि आहे। हू सम्झे थो त मां जेको आहे सो कानून खां बालातर आहियां, ऑल सिटीज़न्स आर इक्वल बिफोर द लॉ, पर हू सम्झनि था त असां कानून खां बालातर आहियूं
ऐं पंहिंजो बार बार जेको आहे सो उन्हनि खे कोर्टूं घुराइनि थियूं त हुन में अपील कोन था थियनि। ऐं नंबर ॿियो जेको आहे सो उन्हनि खे कोर्टनि जे पारां जेको आहे सो तमामु वधीक रिलीफ मिली रहियो आहे। ऐं जेके हिन आइनी वायोलेशन कई, जेको असेंबली खे गैर कानूनी तौर ते रिज़ॉल्व कयो हुई, उनजो बि जेको आहे सो हुन ते असरु कोन थियो आहे। ऐं ही आइन खे नथो मञे, कानून खे कोन थो मञे। जॾहिं पाण हुयो त आइन खे छा मञींदो? कॾहिं बि न आइन खे, कानून खे कोन मोकिलियो मञियो। नैब खे इस्तेमालु कंदो, व्यंजन वठंदो ऐं पंहिंजो गवर्नमेंट जेको आहे सो आइन ऐं कानून मुताबिक़ हलाईंदो। इहो त हिन जो जेको आहे हिकिड़ो डिक्लेयर्ड जेको आहे ऑब्जेक्टिव आहे त कॉन्स्टिट्यूशन खे असां बाईपास कंदासीं। ऐं हाणे तव्हां हिन जो रवैयो ॾिसो त कोर्टुनि में जेको आहे सो उन्हनि ते असरअंदाज़ थियण लाइ, कोर्टुनि ते असरअंदाज़ थियण लाइ जुलूसनि जी सूरत में वञनि था। ऐं उन्हनि खे केर बि मतिलबु जेको आहे सो हू पाण खे रियासत जे अंदरि रियासत था सम्झनि। ऐं होॾे उन्हनि जो नारो इहो आहे त जेको आहे सो इंसाफ़, असां इंसाफ़ था चाहियूं, असां आइन ते अमल था चाहियूं। होॾे उन्हनि जी जेको कंडक्ट आहे उहा बिल्कुलु जेको आहे सो आइन जे ख़िलाफ़। सही। ऐं गॾो गॾु अवां ॾिठो हूंदो हुननि इहो अॼु जॾहिं ॿुधणी हुई, उन्हनि चयो माना तासुर इहो ॾियण जी कोशिशि आहे जेकॾहिं रिलीफ न मिलियो त 22 तारीख़ खां जेल भरियो तहरीक हलाईंदासीं, कोर्टुनि में असांखे पेश पहिरें त थीबो कोन, थीबो त जुलूस जी सूरत में थीबो। इन समूरे इहा जेको माइंड सेट आहे इनखे कीअं था ॾिसो? जेकॾहिं माज़ी में ॾिसूं त चाहे त हू पॉलिटिकल प्रोसेस खे जेको आहे सेबोटाज करणु थो चाहे। हू चए थो मां हुजां, न त केर ॿियो न हुजे। ॾिसो, आइन में जेको आहे सो गवर्नमेंट जो को बि टर्म न आहे लिखियल। इज़राइल में 7 गवर्नमेंट चेंज थींदियूं आहिनि, यूके में 3 गवर्नमेंट चेंज थींदियूं आहिनि। पार्लियामेंट जो टर्म हूंदो आहे, आइन में गवर्नमेंट जो को बि टर्म न हूंदो आहे। गवर्नमेंट खे तब्दील थींदियूं रहंदियूं आहिनि, जंहिंखे मेजॉरिटी हूंदी आहे उहो गवर्नमेंट ठाहींदो। हाणे हिन जो मक़सदु आहे त जेकॾहिं मां न आहियां त पोइ तव्हां फौरी तौर ते इलेक्शन करायो। छो इलेक्शन कराइनि? कहिड़े कानून तहत? मां आहियां त मां इलेक्शन खे पंहिंजो असेंबली खे ज़ोरी तोड़ींदुसि। ऐं कहिड़े उहो बि जेको आहे सो हिन जो मॉरली तौर ते डिवाइड आहे जेको आहे सो आर्ग्यूमेंट। त तव्हां माना असेंबली खे ईअं तोड़े छॾियो, माना तोखे मैंडेट कोन हो या त तुंहिंजो जाली मैंडेट हो तॾहिं इलेक्शन खे असेंबली खे तोड़ियो आहे। ऐं उनखां पोइ जेको आहे सो ही सॼो पॉलिटिकल जेको सेटअप आहे उनखे सेबोटेज करण जे लाइ उहो सॼो इस्तेमालु थी रहियो आहे। ऐं हू चए थो त जेको आहे सो मां आहियां बसि ऐं मूंखां सवाइ को बि कोन्हे। अवामी सपोर्ट कहिड़ी आहे हिनखे? सेंट्रल पंजाब जूं घणियूं सीटूं आहिनि तव्हां ॿुधायो? न साधारण पंजाब में हिनखे का सपोर्ट आहे, न सिंध में सपोर्ट आहे, न बलूचिस्तान में सपोर्ट आहे, केपीके जे घणनि हिसनि में हिनखे सपोर्ट कोन्हे। हुते सेंट्रल पंजाब में नवाज़ लीग हिन सां मुक़ाबिलो थी करे। ही कहिड़ो पाकिस्तान जो लीडर आहे? किथे हिनजी प्रेजेंस आहे? हे कीअं प्राइम मिनिस्टर थींदो? ही माना मीडिया खे जी ही जेको आहे सो फोर्स करणु चाहिनि था। ऐं उन पब्लिक ओपिनियन जे बुनियाद ते वरी जेको आहे सो पंहिंजे फेवर में जेको आहे सो चवनि था त हाणे असांजो जेको आहे सो ओपिनियन जेको ठहियो आहे। सही। हेलो जी जी ज़मीर साहब। त ही जेको रवैयो आहे इहो मनफ़ी रवैयो आहे। इहो पॉलिटिकल जेको आहे सो स्टिल न आहे। पॉलिटिकल मूवमेंट भली हलाए, जेल भरियो तहरीक पॉलिटिकल मूवमेंट आहे, भली हलाए। गवर्नमेंट जेको आहे सो ही बहरहाल हिन जो जेको बुनियादी तौर ते आहे मक़सदु उहो इहो आहे त जेको आहे सो पॉलिटिकल प्रोसेस खे सेबोटाज करे, गवर्नमेंट खे हलणु न ॾिजे ऐं पंहिंजे मर्ज़ीअ ते जेको आहे सो पंहिंजो फ़ैसिला वठजनि। उहो अदालतुनि खां बि मर्ज़ी ते प्रेशर थो विझे, ऐं इलेक्शन कमीशन ते प्रेशर विधाई, नैब ते प्रेशर विधाई, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको आहे सो रियासत जे समूरे एस्टेब्लिशमेंट ते, आर्मी ते प्रेशर थो विझे, मुख़्तलिफ़ परॻना जे वज़ीरे, माना मुख़्तलिफ़ रियासत जे सभिनी इदारनि ते जेको आहे सो ही प्रेशराइज़ कयो वेठो आहे त मां जेको चाहियां त उहो तव्हां कयो। मूंसां गॾु आहियो त ठीकु आहे, पोइ भली तव्हां आइन जी वायोलेशन कयो। मूंसां गॾु न आहियो त पोइ तव्हां जेको आहे सो आइन जी वायोलेशन था करे सघो। त हींअर ते ज़मीर साहब जेकॾहिं ॾिसूं था त उहे इदारा कंहिं क़दुरु उहे प्रेशर ॾियण त क़बूल बि कनि था जेको नज़र अचे थो। न त माज़ी में जेकॾहिं ईअं थिए हा एस्टेब्लिशमेंट जे लाइ ईअं बयान अचनि हा, इलेक्शन कमीशन कोर्टुनि जे लाइ त घणो कुझु थी चुको हुजे हा या थींदो रहियो आहे जेको अव्हां ॾिसंदा रहिया आहियो। ऐं हिन जे ख़िलाफ़ एतिरी हिनखे रिआयत ॾियणु इनखे कीअं था ॾिसो? त वाक़ई पोइ सम्झो त उहे इदारा जेके आहिनि प्रेशर क़बूल कनि था या अंडर प्रेशर आहिनि? ॾिसो, तव्हां ॾिसो सेंट्रल पंजाब जे लीडर्स खे पंहिंजो रिआयत मिलंदी आहे। तव्हां तारीख़ ॾिसो, इवन मियां नवाज़ शरीफ़ खे बि रिआयत मिलंदी रही, हिनखे बि रिआयत मिले थी। छो त सॼी एस्टेब्लिशमेंट सेंट्रल पंजाब जी आहे, मीडिया सेंट्रल पंजाब जी आहे, जुडिशरी सेंट्रल पंजाब जी आहे, ऐं तव्हांजी सिविलियन ऐं मिलिट्री ब्यूरोक्रेसी सॼी उतां जी आहे। त हुननि ते जेको आहे सो हथु हल्को रखंदा आहिनि। बाक़ी जेकॾहिं हितां जो लीडर जेको आहे सो अहिड़ी का बग़ावत करे, सिंध जो, बलूचिस्तान जो या पंहिंजो सराइकी एरिया जो या पख्तूनिस्तान जो, त मुंहिंजे ख़्याल में उहो हुननि जे लाइ क़ाबिल क़बूल न हूंदो आहे। ही हुननि जो सम्झनि था हीअ असांजो पंहिंजो आहे,
ऐं पंजाब खे लीडरशिप हूंदी कोन्हे, उहो ज़ोरी आणींदा आहिनि। 2013 में जेको आहे ज़ोरी दांधली करे हिकिड़ो वज़ीर आज़म आंदो पंजाब, ऐं 2018 में ॿी दांधली करे वरी ॿियो वज़ीर आज़म आंदो। माना एस्टेब्लिशमेंट बि उन्हनि जी, जुडिशरी बि उन्हनि जी, ऐं पंहिंजो ब्यूरोक्रेसी बि उन्हनि जी, मीडिया बि उन्हनि जो, वरी दांधली करे इलेक्शन में वज़ीर आज़म बि पंहिंजो आणे। इन 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 केरु क़ाबिल क़बूल हूंदो नंढनि सूबनि खे? माना वज़ीर आज़म बि तव्हां पंहिंजो आणो, पॉलिटिकल पावर बि तव्हां पाण वटि रखो, फेयर एंड फ्री इलेक्शन बि न करायो, सॼी एस्टेब्लिशमेंट तव्हांजी आहे, सॼी सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी तव्हांजी आहे, सॼो मीडिया तव्हांजो आहे, सॼी जुडिशरी तव्हांजी आहे। त इन में जेको आहे सो नंढनि सूबनि में कहिड़ो तासर वेंदो? त माना फेयर एंड फ्री इलेक्शन न थींदा। हिन जी जेकॾहिं साउथ पंजाब, सिंध, बलोचिस्तान गॾिजनि त उन्हनि जो 120 सीटूं हुजनि पंहिंजो क़ौमी असेंबलीअ में। उन खां पोइ उनखे रिज़र्व जेकॾहिं कढियो त उन्हनि खे जेको आहे सो 10-15 सीटूं जी ज़रूरत आहे, जेके KPK में नंढनि था खणी सघनि था। वज़ीर आज़म उनजो थी सघे थो। हे कीअं वज़ीर आज़म थींदो मूंखे ॿुधायो न काउंट करे। सेंट्रल पंजाब जो लीडर, सेंट्रल पंजाब जो लीडर असांजे ॿियनि सूबनि जे सपोर्ट खां सवाइ थोरी थो थी सघे, एतिरी सीटूं थोरी आहिनि। सही। या कॾहिं माज़ी में मां ॾिठो हुजे त जेकॾहिं अचो भई फिलाणे जे घर जे ॿाहिरां गॾु थियो छाकाणि तुंहिंजी गिरफ़्तारी जो ख़दशो वधी वियो आहे, त लीडर त जेलुनि में वेंदा रहिया, उन्हनि खे सज़ाऊं आयूं, भुट्टे साहिब खे फाही अची वई, या ही गिरफ़्तार थियनि था, रोईंदे था नज़र अचनि, या गिरफ़्तारी जो थोरो बि ख़बरूं थियूं हलनि त वॾे तादाद में कारकुननि खे अपील थी थिए त ज़मान पार्क या पहिरीं बनी गाला ते गॾु थियो छाकाणि त गिरफ़्तारी जो डपु आहे। त माज़ी सॼो अव्हांजे साम्हूं आहे, छा कॾहिं अव्हां अहिड़ी सियासत ॾिठी? ही त सियासत न आहे, ही त माना अफ़रा तफ़री क्रिएट करणु आहे, ऐं हुन में जेको आहे सो रियासत उन्हनि जे ख़िलाफ़ को क़दम नथी खणे। हालांकि तव्हां ॿियूं पार्टियुनि ईअं कनि त उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु एक्शन कयो हूंदो। सिंध में या पंहिंजो बलोचिस्तान में तव्हां ॾिसो, या सादर पंजाब में ॾिसो, या KPK में ॾिसो, त अहिड़ी रवश खे जेको आहे सो रियासत बर्दाश्त न कंदी। पर हिन जे पंहिंजो रवश खे बर्दाश्त कयो थो वञे, छो त हू हुनजो तालुक़ु सेंट्रल पंजाब सां आहे, ऐं हू हर क़ानून जी वायोलेशन थो करे, आइन जी वायोलेशन थो करे, पॉलिटिकल प्रोसेस खे सेबोटेज थो करे, इकोनॉमी खे सेबोटेज कयो वियो आहे, हर शइ करे थो, पर उन लाइ को बि कानून कोन्हे को। ऐं ॿियनि सूबनि जे लाइ कानून आहे, असांजे लाइ वॾो कानून आहे। ऐं इहो तासुरी वञणु घुमरो साहिबु केॾो ख़तरनाक आहे फेडरेशन जे लाइ? त डोमिसाइल जो फ़र्क़ु, या इहो चऊं त हिकिड़े सूबे जो हूंदो त उन खां हिकिड़ो अख़्तियार थींदो, ॿिए सूबे जो हूंदो त उन सां इहो थींदो, सो इहो फेडरेशन जे लाइ केतिरो डेंजरस आहे तासुरी? तव्हां ॾिठो हूंदो त प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी पंहिंजो छा बयानु ॾिनो, हुन ते केतिरो रिएक्शन थियो? जी बिल्कुलु। त हू जेको आहे सो रुगो इहो चयो वई त जेको आहे सो तव्हां सर्विस में रहंदा हो 3 साल, असां जेको आहे मुस्तक़िल आहियूं। उन ते एस्टेब्लिशमेंट केतिरो रिएक्शन कयो? बिल्कुलु। ऐं हुनखे जेको आहे सो जलावतन रहणो पियो, फोर्स जलावतन रहणो पियो जेको आहे सो 2 साल। ऐं हीउ जेको आहे सो उहो उन खां वधीक थो करे, सभु कुझु थो करे, प्रोपेगेंडा थो करे पंहिंजो आर्मी जे ख़िलाफ़, पंहिंजो तव्हां ॾिसो सोशल मीडिया ते, पर उन ते को बि एक्शन कोन्हे को। ठीकु आहे न, तव्हां ॾिसो था न डोमिसाइल में कहिड़ो फ़र्क़ु आहे। सही। ठीकु आहे ज़मीर साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। हुनजी सीनियर कानूनदान ज़मीर घुमरो साहिबु, हुनजी राय अव्हांजे साम्हूं आहे, ऐं हींअर ताईं उहो जेको हिकिड़ो तासुरु आहे त अञा ताईं जेको आहे ख़ान साहिबु एतिरो कुझु कंदो रहियो आहे, करे पियो मुसलसल इदारनि खे हिकिड़ो त तकरारी बणाइणु, ऐं सोशल मीडिया ते उन्हनि इदारनि जे ख़िलाफ़ु जेको आहे हिकिड़े मुस्तक़िल बुनियादनि ते जेको आहे मुहिम हलाइणु, तंहिंजे बावजूदि जेको आहे उन्हनि खे एतिरी रिआयत मिलण खां पोइ सवाल पैदा थियनि था। ऐं हींअर जेके इक़्तिदार में मौजूदु पार्टियूं आहिनि उहे सवाल उथारिनि पियूं, जीअं तलाल चौधरी हुजे या जेके ॿिया आहिनि अता तारड़, ऐं उन्हनि ॿियनि चयो त जेकॾहिं मरियम साहिबा जा केस हुआ, नवाज़ शरीफ़ साहिब जा केस हुआ, उहे डेली बेसिस ते लॻंदा हुआ, उन्हनि सां ईअं रिआयत कोन मिलंदी। हिकिड़ो त हिननि जा केस ख़ान साहिब जा महीने खां पोइ लॻनि था, ऐं उनखां पोइ हू बार बार कोर्टुनि में जे हुकुम जे बावजूदि पेश कोन पिया थियनि, तंहिंजे बावजूदि उन्हनि सां रिआयत अख़्तियार कई थी वञे। अहिड़ी शिकायत पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻवान कंदे नज़र अचनि था। ऐं इहो समूरो हिकिड़ो जेको तासुरु जुड़े पियो त कंहिं ख़ासि माण्हू सां एतिरी रिआयत करणु, पोइ ज़ाहिर ॿिया जेके माण्हू आहिनि ॿियनि सूबनि जा माण्हू, पोइ पॉलिटिशियन हुजनि या जेके ॿिया जेलनि में बंदि माण्हू आहिनि, पोइ उन्हनि सां इहो अख़्तियार रवैयो छो नथो कयो वञे? उनखां पोइ ज़ाहिर आहे सवाल तो थियनि था, ऐं उनखां पोइ सवाल इहो बि उथे थो त जेकॾहिं अमीं चओ था त हीउ मुल्क जेको आहे 73 जे आइन तहत हले थो, ऐं आइन में लिखियलु आहे त मुल्क जा सभु शहरी जेके आहिनि उहे बराबरि आहिनि, त पोइ उन नुक़्ते खे अव्हां केॾांहुं कंदा? जेकॾहिं सभु शहरी बराबरि आहिनि त छा जेकॾहिं को आम माण्हू हुजे ऐं उहो ईअं इदारनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए त छा उन सां बि एतिरी रिआयत थींदी? ऐं जेकॾहिं हू ईअं कोर्टुनि जे बार बार हुकुम जे बावजूदि, तलब करण जे बावजूदि पेश न थिए त छा उन सां ईअं रिआयत थींदी? या जेकॾहिं हू फरमाइश करे ऐं उन जा पार्टी जा अॻवान फरमाइश कनि, प्रेस कॉन्फ्रेंस अॼु उन्हनि कई PTI जे अॻवाननि, हालांकि उन्हनि पाण जेका गुज़िरियल ॿुधणी थी उन में इहो चयो हो, उनजे वकील ख़ातिरी कराई हुई त सूमर दिहाड़े ते हू कोर्ट में पेश थींदा, पर उहे पेश कोन थिया, ऐं 2 वॻे ताईं अॼु इहा हेयरिंग थियणी हुई।
उहे पेश कोन थिया। उनखां पोइ PTI जे अॻवाननि प्रेस कॉन्फ्रेंस कई, बाक़ाइदा उन्हनि डिमांड रखी या त माल रोड समूरे जो समूरो असांखे ख़ाली खपे, उते ट्रैफ़िक न हुजणु खपे, ख़ान साहब खे ख़तरो आहे। हिकिड़े पासे ट्रैफ़िक बंदि था कराइनि, ॿिए पासे कारकुननि खे अपील पिया कनि त वॾे तादाद में अव्हां गॾु थियो, छाकाणि त ख़ान साहब जी गिरफ़्तारी जो मसइलो आहे, या जुलूस सूरत में उनखे कोर्ट में वठी वञणु, ऐं उहो बि जज साहब जे कमरे जे ॿाहिरियां ताईं प्रेस कॉन्फ्रेंस में डिमांड कनि त हू गाॾी में ईंदा, छाकाणि त हू ज़ख़्मी आहिनि। अलाए साईं उन्हनि खे सिहत ॾिए, बहरहाल उन सां गॾु वज़ीराबाद वाक़े में जेके बि ज़ख़्मी थिया उहे सभु माण्हू फिट आहिनि, पर अञा ताईं ख़ान साहब फिट कोन पिया थियनि, ऐं अॼु बि ॿुधायो पियो त हू व्हील चेयर ते जेको आहिनि पेश थींदा। ऐं हीअ समूरी सूरत हाल आहे, जंहिंखां पोइ खोड़ सारा जेके आहिनि सवाल उथनि था, ख़ासि तौर ते नंढा जेके सूबा आहिनि उन्हनि जे माण्हुनि में त हीअ सभु कुझु छा थी रहियो आहे, ऐं इहे सवाल पैदा थियणु कंहिं बि रीति इन्हनि सभिनी इदारनि जे लाइ बहितर न आहिनि। सो हिते वक़्तु थिए पियो मुख़्तसर ब्रेक जो, असीं ब्रेक वठंदासीं, उनखां पोइ वापसि ईंदासीं। जेका समूरी सूरत हाल आहे ऐं आइनी ऐं कानून जेके माहिर आहिनि उहे इन राय जा आहिनि त सदर आरिफ अलवी साहब बि जेको अॼु ही क़दम खयों आहे, 9 अप्रैल ते तारीख़ ॾिनी अथनि पंजाब में ख़ैबर पख्तूनख्वा में इलेक्शन कराइण जी, उहा आइन जी भनकड़ी आहे। ऐं राणा सनावला त वाज़े तौर ते चई छॾियो आहे त हू आइन जी भनकड़ी कनि था, ऐसा न हो कि उन्हें लेने के देने पड़ जाएं। या मरियम औरंगज़ेब साहिबा बि सिधो चयो आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ु आर्टिकल 6 त जेका आहे कार्रवाई बि थी सघे थी, या उन्हनि जो मुआवज़ो बि थी सघे थो। ईअं न थिए जो उन्हनि खे इहो उहिदो विञाइणो पवे, ख़ान साहब जा हुकुम उन्हनि खे ग़ैर आइनी ख़ासि तौर ते जेके हुकुम आहिनि उहे मञण खां परहेज़ करणु खपे। सो उन ते पाण ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं, पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ।